असां हिते आया आहियूं लाहौर में बुक स्टोर आहे रीडिंग जी जी ऐं सुगन ऐं राजिया हिते रीडिंग थियूं कनि The next day was Sunday again. The caterpillar ate through one nice ground. हे हिते ॿारनि जो सेक्शन आहे He stayed inside for पिक्चर स्टोरी more बुक्स than 2 weeks. Then he nibbled a hole in the cocoon, pushed Children his way graphic out, novel. and it turned into butterfly. He was a beautiful butterfly. हिकिड़ी ॿी जन्नत You want this book? Did I get it for you? Yes. स्ट्रीट एक्टिविटी बुक्स बस हिकु दफ़ो वरी हिननि गिटनि में हिन बुक स्टोर जे गिटनि में गुम थी वञिजे साम्हूं सुराण बीठी आहे मां तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ो व्यू थी ॾेखारियां हिन जो अलाए केतिरा माशाल्लाह सेक्शन आहिनि सभु मुंहिंजा ॿार टिड़ी पखड़ी विया आहिनि हर को जेको आहे पंहिंजे पंहिंजे पसंदि जे कॉर्नर्स में अवेलेबल आहे असां विरहिजी विया आहियूं सभई हिते हे 50% ऑफ आहिनि 50% Daddy, Sugan Babu said it. 50% ऑफ जी सुगन ये हाणे जी हे आहे न क्राफ्ट जो पर तव्हांखे ईअं ॾिसणो पवंदो त अच्छा ठीकु आहे त हे बिल्कुलु मूंखे इलाही मज़ो थो अचे उहो बि अची वई सो असां 50% ऑफ में जेके बुक्स आहिनि उन्हनि जूं उहे पिया ॾिसूं ऐं 50% ऑफ ते बि 1300 1500 1100 इहे हिननि जूं प्राइसिस आहिनि हा हिन मां मूंखे इलाही कुझु मिली वेंदो सिखण लाइ हा हिन में बि प्लांट आहे मूंखे छा वणंदो आहे छा न वणंदो ठीकु आहे सो इहो मां वठां थी हिन सेक्शन में आहे 75% ऑफ असांजे बुक्स कढिया आहिनि कुझु 75% ऑफ मां ऐं कुझु 50% ऑफ मां ॾिसूं हाणे ॿियो अञा छा था वठूं ऐं त सुगंध जी हेल्प थी करे छो त मां त बिल्कुलु बि हेठि न वेही सघंदमि हे असांजा वफ़ाई ख़ानदान जा ॿार ख़ानदानी किताबी कीड़ा ये असांजी वॾी ये ॿी वॾी ढेर सारा किताब वठी आई आहे ये असांजी नंढे में नंढी कोई वांदो न आहे हे ॿियो असांजो किताबी कीड़ो ये असांजी वफ़ाई ख़ानदान जी न्यू क्राइम सेक्शन ऐं लैंग्वेज स्पोर्ट्स साइंस फैशन वाओ आर्ट बस मां असां चरिया थी पिया आहियूं हिकु दफ़ो ॿीहर छा ॾिसी छा ॾिसूं छा वठी छा वठूं राजिया पंहिंजो बुक खणी बीठी आहे राजिया बि बुक वरितो आहे वाह वाह राजिया शॉपिंग कई आहे बुक स्टॉल तां सुगंध पंहिंजी शॉपिंग खणी बीठी आहे ऐं सुराण हुते बिल पे थी करे असां ॿाहिरि था वञूं ठीकु आहे तव्हां अची वञिजो ऐसन किथे आहे ठीकु आहे ही आहे रीडिंग्स अ प्रोजेक्ट ऑफ इलान वाइटल प्राइवेट लिमिटेड जेको बि बहरहाल हिन किताब तां हिन बुक स्टोर तां असां इलाही सारा बुक्स वरिता आहिनि एज़ यूजुअल मां डिफरेंट क्राफ्ट्स बुक ऐं सुराण कुझु नॉवेल्स ऐं कुकिंग जा बुक्स सो हाणे असां वेंदासीं सभई वापसि असांजी गाॾी ॿार बच्चा असांजा वेहनि था सभई किताब एतिरा आहिनि जो डिगी में रखिया आहिनि कहिड़ो मॉल सुगन त पैकेजिस मां पैकेजिस मॉल साम्हूं लिखल अथव हे पहिरीं फैक्ट्री हूंदी उन्हनि जी कहिड़े आहिनि पैकेजिस वारा बाबो आहे पर नेस्ले वारा कहिड़े आहिनि पैकेजिस तो असां आया आहियूं पैकेजिस मॉल हा BTW छा है ना हा या बिटवीन ज़बरदस्त मां हितां कपिड़ा वठंदी आहियां न जॾहिं सेल लॻंदी आहे
रश चङी आहे हूअं न पर रोज गाॾी त इलाही आहिनि न न ये कुछ कोन तव इन खां न न पर मतिलबु ईअं न आहे जो असां चऊं था त रश कोन्हे उन हिसाब सां काफ़ी गाॾियूं आहिनि तॾहिं अंदरि फैलिया पिया हूंदा न सही सही हेॾे जाए न न परे पासे कोई खे ख़बर आहे त कोई केर कोई फिश आहे असां वटि कोई हूंदो आहे हलो भला अरे कंहिं हिनखे चयो त ही फिशिस था खाऊं किरम मां कढी न न न न न न न न असां हो चिकन बि खाईंदा न जेको असांजी फिश खे त फेस आहिनि मसलो त मां मुंहुं ॾिसी वठंदो आहे जेको मां चिकन थो चए त मुंहुं न मथो मॉल में अंदर आया हूँ असां साम्हूं मिनी शो आहे सो घणो ॻाल्हाए कोन सघंदमि क्रिकेट मैच हले थी इंडिया पाकिस्तान जी मज़ा लॻा पिया आहिनि माण्हुनि जा सॼी पब्लिक जेका आहे उहा बिज़ी आहे हे हिकिड़ो आइसक्रीम जो स्टॉल आहे ज़बरदस्त क़िस्म जो मॉल जेके हूंदा आहिनि ऑलमोस्ट सभई हिकु जहिड़ा हूंदा आहिनि सेम टाइप जा शॉप्स स्टॉल्स शयूं ऐं साॻे ब्रांड्स जा दुकान हर हंधि तक़रीबन साॻी ॻाल्हि आहे हर शइ जी साॻी ॻाल्हि आहे रियल प्लांट्स बि आहिनि हिते फॉर सेल ऐं डिफरेंट जेके आहिनि प्लांट्स जूं डेकोरेशन्स बि आहिनि जीअं त हे मां वठी चुकी आहियां पहिरियों खां ई ॿिए टाइप जा ज़बरदस्त हाँ त हे पॉट्स पिया आहिनि नंढी नंढी डेकोरेशन जूं शयूं हे आवाज़ ॿुधो त इहे मैच जा आहिनि लॻे थो ॾाढी एक्साइटमेंट ये सॼा आर्टिफिशियल आहिनि अंदरि जेके आहिनि इहे रियल प्लांट्स बि पिया आहिनि हे सभु डेकोरेशन जे लाइ आर्टिफिशियल प्लांट्स आहिनि आर्टिफिशियल सकुलेंट्स सो असां हिन मॉल तां थोरी घणी शॉपिंग करे घुमी फिरी ॿारनि खे कुझु चकर हणाए काफ़ी सारियुनि शॉप्स ते वियासीं पर हर हंधि रिकॉर्डिंग करणु पॉसिबल न हुई त हाणे फाइनली असां हिते आया आहियूं डिनर करणु हादिया खे ये नंढड़ी चेयर घुराए ॾिनी आहे स्पेशली ॿारनि जे लाइ हादिया ॾाढो इंजॉय थी करे ख़ाली चमिचो खणी उहो ख़ाली चमिचो खाए थी वेठी ऐं बहरहाल सादिया बि साहु पटियो हाणे हादिया वेठी अथसि अल्हम्दुलिल्लाह अलाह जे कर में मां पंहिंजी फैमिली सां गॾु आहियां असां वियासीं स्टाइलो ते ऐं उतां मां हिकिड़ो क्लच वरितो आहे सो हाणे असां इंतज़ारु था कयूं हे सादिया ऐं सुरहाण वयूं कुझु वठणु असांखे जेको हितां वठिणो उहो असां वठी छॾियोसीं